वेलकम बैक नाज़रीन। अचत प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं गुफ्तगू कयूं था GSN क़ौमी महाज़ मरकज़ी चेयरमैन बशीर ख़ान कुरैशी साहब सां। अचो त जेका आदमशुमारी के हवाले सां गुफ्तगू हले पई उनखे अॻिते वधायूं। जी बशीर ख़ान, कराची के अंदर जीअं तव्हां ॿुधायो त MQM आहे, मुतहदा कौम मूवमेंट, ज़ाहिर आहे उहा एतिरे अरसे खां वठी हुकूमत में रही आहे, हिकिड़ी ऑर्गनाइज़ हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे। ईअं ANP जेका आहे उहो शहर जे अंदरि जेको हुननि जो बि हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ी ऑर्गनाइज़ेशन आहे। तव्हां ॿुधायो पिया त उहे त उन्हनि हिकिड़ा एरिया ठाहे छॾिया आहिनि जिन खे नोगो एरिया चयो वञे थो, उन ते को वञी नथो सघे। पर जेके तव्हां जीअं चओ था त हज़ारनि सालनि जी तारीख़ रखंदड़ जेके माण्हू आहिनि जिन जो धरती सां लाॻापो आहे, उहे उन्हनि माण्हुनि जी ॻणप कीअं थींदी? मिसाल तौरु ANP कंदी त पश्तूननि जी ॻणप लाइ त हू समूरा एफर्ट्स वठंदी। उन्हनि असां पंहिंजनि माण्हुनि ताईं पहुचण जी बिल्कुलु भरपूर कोशिश कंदासीं। काथे काथे त माण्हू इन्हनि ज़्यादतियुनि खां बेवाजिबनि खां तंग थी सिंधी आबादियुनि में मुंतकिल थी आया आहिनि। पर असांजी पुराणियूं जेके आबादियूं हिते कराची जूं रहण वारियूं उहे अञा ताईं पंहिंजनि घरनि में उते वेठियूं आहिनि। पोइ हू कहिड़ी तकलीफ़ में आहिनि, हू भतो था ॾियनि, हू जबर में आहिनि, हुननि जे मथां टार्चर आहे, पर हू वीचारा मुसलत पसंदी अख़्तियार कयूं उते वेठा ज़रूरु आहिनि। जेको आहे सो त उहे असांजा सिंध जा माण्हू आहिनि, सिंधी आहिनि। उन्हनि जी ॻणप खे यकीनी बणाइण जे लाइ सरकार खे नोटिस वठिणो पवंदो। जेकॾहिं नोटिस न वठंदा त उन ते सिंधी माण्हू असां निकिरी ईंदासीं। असां चवंदासीं त पोइ असां सां ज़्यादती पई थिए, असां धांधली आहे ऐं इहा पोइ साज़िश में शुमार थींदी ऐं उहो असां मीडिया ते पब्लिक में रोडनि रस्तनि ते खणी अची पंहिंजी ॻाल्हि रिकॉर्ड ते आणींदासीं, वस वारनि ताईं पहुचाईंदासीं, दुनिया खे ॿुधाईंदासीं त असांजे माण्हुनि खे ॻणप में शुमार नथो कयो वञे। उहे असां सॼे कराची जे अंदरि मॉनिटरिंग कंदासीं। असांखे जेका हिते पंहिंजे मॉनिटरिंग सेल आहे जेको आहे सो ऐं उहो उन खे असां मुकमिल फॉल कंदासीं ऐं असां पंहिंजनि दोस्तनि खे बि इहे तजवीज़ूं ॾींदासीं जिथे जिथे भली जिन ॿियनि पार्टियुनि जी ड्यूटी ॿियनि जॻहियुनि ते लॻल आहे, पर उन्हनि खां असां इज़ाफ़ी तौर ते कराची जे अंदरि बि सहकार वठंदासीं। बाबा कराची ख़सूसन कराची में 1.5-2 करोड़ माण्हू रहनि था ऐं उन्हनि 2 करोड़ माण्हुनि में 50% माण्हू असां सिंधी आहियूं ऐं असां उन्हनि माण्हुनि जी ॻणप खे हर सूरत में यकीनी बणाईंदासीं। असां मलीर खां वठी तक़रीबन उर्दू आबादी 25% कराची जे इलाइक़े में रहे थी, 75% इलाइक़े में बाक़ी सिंधी बलोच रहनि था पिया। जेको आहे सो बलोचनि बि बुनियादी तौर ते सिंधी आहिनि, हज़ारे सालनि खां हिते रहनि पिया। उन्हनि जा मुफ़ाद इक़्तिसादी, सियासी, मुआशी सिंध सां जुड़ियल आहिनि। अहिड़ी तरह सां असां उर्दू आबादी खे बि सिंधी सम्झूं था। उर्दू आबादी जा बि सियासी, समाजी, मुआशी मुफ़ाद जेके आहिनि उहे सिंध सां जुड़ियल आहिनि। हो सिंधी क़ौम जो पाण खे हिसो सम्झनि था, पाण खे अॼु सिंधी था सम्झनि। अॼु हू टोपी ऐं अजरक पाए बि फ़ख्रु महसूस था कनि। अॼु लतीफ़ सरकार ते अॼु कॉन्फ्रेंसूं बि कनि पिया त पोइ हुननि खे सिंधी क़ौम जो हिसो थी, सिंधी थी, पंहिंजे हिन ॿोली वारे खाने में बि हुननि खे सिंधी लिखाइणो पवंदो। इहो प्रैक्टिकली हुननि खे कदम वधाइणो पवंदो। इल्ताफ़ हुसैन जेकॾहिं सिंध जे सवाल ते सिंधी आहे, पाण खे सम्झे थो त पोइ हीउ वक़्तु आयो अथसि त हुनखे पंहिंजूं वाबस्तगियूं सिंध माउ सां क्लियर चिटियूं जोड़ियूं पवंदियूं। उन लाइ असां जेकॾहिं उर्दू आबादी सिंधियुनि सां सहकार करे पाण खे सिंधी सम्झी ॻणप कराए थी त असां उनखे वेलकम चवंदासीं ऐं उन्हनि सां सहकार बि कंदासीं ऐं पोइ मां सम्झां थो घणे क़दुरु मसइलो हल थी वेंदो। धारी आबादकारी चवनि था त अफ़गानिस्तान जी जंग जे करे केतिरा अफ़गानी आया आहिनि, उनखां पोइ बर्मीज़, बंगाली 70 जे, उनखां पोइ जेको बिहारी ऐं ॿिया जेके आहिनि माण्हू, तमामु वॾी जेका आहे सिंध जे अंदरि इमिग्रेंट्स जी जेका इलीगल इमिग्रेंट्स जी गैर क़ानूनी तौरु मुख़्तलिफ़ मुल्कनि या पंहिंजो जेको आहे IDPs पंहिंजो तौरु जेके माण्हू आया आहिनि, उन्हनि जे बारे में छा हिकमत अमली हूंदी? असांजो त उन मुतलिक़ हिकिड़ो क्लियर वाज़े मौक़ुफ़ रहियो आहे त पाकिस्तान ठहण खां वठी हिकिड़ा त असांजा ॿाहिरि हिंदुस्तान खां हिते आया, हिते सेट थी विया। उन्हनि जो जेको अचणु 1954 ताईं उहे सभु अची चुका। जेको आहे उन खां पोइ जॾहिं वनट ठहियो, वनट ठहण खां पोइ ॼण हिकिड़ो ॿाहिरियों पंजाब जा सरहद जा फ्रंटियर जा
माण्हुनि खे ॼण हिकिड़ो लाइसेंस मिली वियो त बाबा अचो, पर उहा आबादी ईअं लॾ पलाण हादसाती तौर न करे आई, पर ॻोठनि जा ॻोठ शहरनि जा शहर मुंतक़िल थी आया। जेका ॻाल्हि सिंध जे माण्हुनि उन वक़्तु बि इन ते एहतजाज कया। साईं जीन सैयद ऐं उन वक़्तु जीअं सिंध धारी आबादकारी, पोइ भली बिहारी आया, हे दोस्त चवनि था त बाबा सिंध उन वक़्तु एहतजाज न कयो, पर जॾहिं बिहारी पिया सिंध में अचनि त पूरी सिंध सरापा एहतजाजी, IDPs अचनि पिया, सॼी सिंध सरापा एहतजाजी। आख़िर वञी क़ौम परस्त जमायतनि वञी खेमा बि हुननि जा उखेड़िया त बाबा तव्हां जेकॾहिं सरहद खां, बुनेर खां, सवात खां एॾा माण्हू हिते असांजे विच आबाद पिया थियो, आबादी बि शहरनि जा शहर ख़ाली कराए हिते लखे माण्हुनि खे आंदो वियो जेको आहे। अहिड़ी तरह सां असां चऊं था त जेका बि हिते धारी आबादकारी आई आहे, मुंहिंजी त इहा दावा आहे त उन जी आड़ में हिते दहशतगर्दी ऐं दहशतगर्दनि जा सेंटर मुंतक़िल थी आया आहिनि ऐं कराची जे अंदरि केतिरा दहशतगर्द पकड़िया विया आहिनि जेको आहे। उन करे असां चऊं था त जेको बि गैर कानूनी तौर ते सिंध में आयो आहे, उन में 1954 खां पोइ जेको माण्हू हिते आयो आहे उहो गैर कानूनी तौर ते आयो आहे। उन अची असांजे धरती ते, असांजे वसीलनि ते, पैदावारी ज़रियनि ते कब्ज़ो कयो आहे ऐं उहे ई माण्हू अमन अमान ऐं इन्हनि दहशतगर्दी में वॾा मुलविस रहिया आहिनि ऐं उहा प्रूफ ख़ुदि सरकार आहिनि। सरकार अहिड़ा पाण केतिरा ई माण्हू गिरफ़्तार कया आहिनि जंहिंमें ॿुधायो वियो आहे त बाबा हिननि जो तालुक़ु अलक़ाइदा सां आहे, हिननि जो तालुक़ु तालिबान सां आहे, हिननि जो तालुक़ु फलाणे झंगवी या जैश मोहम्मद जा पता ख़बर न आहे, इस्लामी दहशतगर्दनि जूं एतिरियूं सारियूं तंज़ीमूं आहिनि, उहे ॼण सेंटर हितां उहे सभु माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि। इहो सबबु आहे त धारी आबादकारी जे करे सिंध जो अमन अमान बि तबाह थियो आहे, सिंध में दहशतगर्दी खे बि हथी मिली आहे, सिंध जे वसीलनि ते बि कब्ज़ो करे विया आहिनि, सिंध जा जेके हितां जा हज़ारे सालनि खां रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जे रोज़गार ते हू कब्ज़ो करे विया आहिनि, हिते शहरनि ते कब्ज़ो करे विया आहिनि। अॼु चवनि पिया त बाबा सिंध जा माण्हू शहरनि में 25% बि कोन्हनि के, असांजे माण्हुनि खे ईअं दीवार सां हलाए अहिड़ी मुफ़िलसीअ में धिके छॾियो अथऊं त तव्हां कराची जा जेकॾहिं में रहंदड़ माण्हू जेके जिते सिंधी आबादी रहे थी, तव्हां उते वञी जेकॾहिं सर्वे कंदव त तव्हांखे उते पीअण जो पाणी न मिलंदो, तव्हांखे उते रोड न मिलंदो, तव्हांखे सिहत जो को जोॻो बंदोबस्त जा नंढड़ो सेंटर न मिलंदो, उन जे पढ़ाई जे लाइ ॿारनि जे लाइ कुझु तव्हांखे न मिलंदी, बिजली तव्हांखे उते न मिलंदी। इहे सभु प्रॉब्लम्स कराची में रहंदड़ असां सिंधियुनि सां मौजूदु आहिनि। उहे इन जे करे था थियनि त असां सही तरह सां न मुनज़िम आहियूं ऐं न ई असां जेको आहे सही तरह सां ॻणप में अची सघिया आहियूं। उन करे न, पर इहो इन जो हल मिसाल तौरु हीअ ॿ डिफरेंट ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ा उहे माण्हुनि जेके ॿाहिरिनि मुल्कनि खां आया आहिनि, उन जे लाइ तव्हांजी पॉलिसी, तव्हांजी पार्टी जी ख़ुदि जेको आहे सभिनी क़ौम परस्त पार्टियुनि जो जेको आदमशुमारी जे हवाले सां जेको आहे आदमशुमारी मॉनिटरिंग कमेटी, उन्हनि जे पारां बि इहो चयो वियो आहे त 1954 जेको सिंध क़ौमी इतिहाद में तइ थियल हो, लियाकत नेहरू पैक्ट खां पोइ जेके बि माण्हू ॿियनि मुल्कनि खां आया आहिनि उहे जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि उन्हनि खे उन खाने में रखियो वञे। हिकिड़ो त इहो मसइलो आहे। पर तव्हां ॾिठो त नादरा हाणे ताज़ो चयो आहे त केतिरा इलीगल इमिग्रेंट्स जेके आहिनि उहे ठाहिया। नादरा त क़बूल कयो आहे त 13 लख माण्हू हिकु साल में आया आहिनि। इहे त शनाख्ती कार्ड ठाराए विया आहिनि। इहे त सिर्फ़ु हिकु साल जी रिपोर्ट आहे। गुज़िरियल ॿिया जेके साल मतिलबु जेको 98 ताईं थी आहे, भला 98 खां पोइ ॾिसूं इन्हनि तक़रीबन 13 सालनि में केतिरो माण्हू आयो हूंदो जेको आहे। त असां चऊं था त हिकिड़ा असां वटि कुझु माण्हू आहिनि, हिकिड़ा पंजाब खां अची हिते आबाद थिया आहिनि, हिकिड़ा फ्रंटियर खां आया आहिनि, अफ़गानिस्तान खां आया आहिनि। अफ़गानिस्तान वारो गैर मुल्की आहे, बर्मा खां जेको माण्हू आयो आहे उहो गैर मुल्की आहे, बांग्लादेशी जेको हिते माण्हू वेठो आहे उहो गैर मुल्की आहे, बिहारी जेके वेठा आहिनि उहे गैर मुल्की हितां जा रहण वारा न आहिनि। अहिड़े तरह सां ॿियनि मुल्कनि खां जेके बि माण्हू हिते अची लॾ पलाण करे हिते अची आबाद थिया आहिनि, हिते बंगाली त अॼु दावा था कनि त बाबा असां हुते पंहिंजूं कॉलोनियूं ठाहे वेठा आहिनि। सिंधी माण्हू पंहिंजे धरतीअ ते पंहिंजी झूपड़ी नथो ठाहे सघे, पर ॿाहिरियां आयल माण्हू हिते वॾियूं बिल्डिंगूं खणी कयूं वेठा आहिनि, ॼण शइ जो वारस पिया सम्झनि। असां सम्झूं था उहे सभु गैर कानूनी आहिनि, उन्हनि खे ॻणप में न आंदो वञे। उन जे लाइ असां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड पिया करायूं, हिन अव्हां जे चैनल जे ज़रिए वस वारनि ॿोड़नि हुकुमराननि ताईं इहा ॻाल्हि पहुचायूं पिया त जेको बि ॿाहिरनि मुल्कनि खां माण्हू आयो आहे उहो गैर कानूनी आहे।
ॿियनि सूबनि खां बि जेको माण्हू आयो आहे उहो गैर क़ानूनी आहे। पंजाब में सरहद में या ॿिए हंधि को सिंध जो माण्हू वञी आबाद न थियो आहे, न उते बिल्डिंग या का मिल्कियत हुन ख़रीद कई आहे। आसिफ़ ज़रदारी ख़रीद कई हुजे त ख़ुदा बहितर थो ॼाणे, बाक़ी सिंध जे ॿिए कंहिं माण्हूअ खे उते हिकिड़ो मुरबो ज़मीन जो बि कोन्हे को। उन करे असां चऊं था त जेके धारिया माण्हू हिते आया आहिनि उन्हनि जो असांजे धरती ते को हक़ु कोन्हे को। हीअ धरती सिंधियुनि जी आहे। पाकिस्तान जेकॾहिं ठहियो आहे या उहो पाकिस्तान त पोइ पाकिस्तान पंजाब बि आहे, पोइ उते छो नथो उन्हनि खे आबाद कयो वञे। जॾहिं असांजा मुस्लमान ॿाहिरि हिंदुस्तान खां अचनि पिया हेॾे त पंजाबी उन वक़्तु त भाला बणिछियूं ऐं ॾंडा खणी पंहिंजे रेलवे स्टेशननि ते बीठा हुया त जाओ तुम्हारा पाकिस्तान आगे है। भला इन जी सज़ा सिर्फ़ु सिंध छो थी खाए? सिंध जे माण्हुनि सां इहा मुसीबत छाजे करे आहे त सिंधी ग़ुलाम आहिनि। सिंधियुनि जी धरती कानूनी आहे त हिते कानूनाइज़ेशन करे ॿी आबादीअ खे आबाद करे हितां जे धरती धणनि खे अक़लियत में तब्दील करे छॾिजे। पोइ हीअ जेका नाम निहायत जमहूरियत आहे जेका पंजाब जे मुफ़ादनि जो तहफ़ुज़ करे पई, उन जे ज़रिए ई सिंधी माण्हू पंहिंजा लूड़ा लंगड़ा पंहिंजा नुमाइंदा बि चूंडे असेंबलियुनि ताईं न पहुचाए सघनि। इहा असां चऊं था सिंध जे ख़िलाफ़ वॾी साज़िश आहे। इन जे ख़िलाफ़ सिंधी माण्हुनि खे सभिनी सियासी तंज़ीमनि खे हिकु मज़बूत ऐं ताक़तवर स्टैंड वठी ऐं पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराइणु खपे। तव्हांजी वॾी महिरबानी बशीर ख़ान, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, GSN क़ौमी महाज़ जे मरकज़ी चेयरमैन बशीर ख़ान कुरैशी सां तव्हांजी असांजी गुफ़्तगू ॿुधी आदमशुमारी जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि सिंध जे हवाले सां उन ते असां गुफ़्तगू कई। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजो मेज़बान फयाज़ नश खे ॾींदा इजाज़त। उनखे तव्हां कीअं था ॾिसो? तमामु बहितर अमल आहे त मुसलसिल आदमशुमारी ऐं घर शुमारी वारी ॻणप हिकु त 98 में कराई वई। उन में सिंधी माण्हुनि जा जेके अंग अखर आया उन्हनि खे क़बूल करण खां इनकार कयो वियो, जेका सरासर ज़्यादती हुई सिंध सां। हालांकि सिंधी माण्हू उन में तमामु वॾे तइदाद में रहिजी विया हुआ। जेको आहे उन में 3 करोड़ ऐं कुझु लख सिंध जी आदमशुमारी ॾेखारी वई, जंहिंमें सिर्फ़ु 1 करोड़ कराची जे माण्हुनि जी आबादी ॾेखारी वई। बाक़ी समूरी सिंध 2 करोड़नि में उन्हनि ॾेखारिया विया। जेका सिंध सां हिकिड़ी ज़्यादती हुई त सिंध जी जेका आदमशुमारी आहे उन वक़्तु बि अध खां बि वधीक आदमशुमारी ॻणप में न आई, न अची सघी। अमले जी खोट। हालांकि उन वक़्तु बि माण्हुनि इलाही कोशिशूं वरितियूं, क़ौम परस्तनि मुहिम हलाई, घर घर विया, पर तंहिंजे बावजूद बि ॾूरां जेके इलाइक़ा हुया, ख़ुसूसन थर असांजो सॼो ज़रे घटि रहिजी वियो, कोहिस्तान असांजो सॼो रहिजी वियो, कच्चो ऐं ॿेले जा जेके इलाइक़ा हुआ जिथे वॾा वॾा सिंधी ॻोठ ऐं आबादियूं आहिनि उहे रहिजी विया। ढंढनि ढोरनि ते जेके माण्हू हुया असांजा उहे रहिजी विया। खीरथर जे वट में पासे ओसे में जेके माण्हू असांजा वेठल आहिनि उहे तइदाद बि काफ़ी रहिजी वियो। मां सम्झां थो अध खां घणी आबादी सिंध जी रहिजी वई जेका ॻणप में न अची सघी। पर तंहिंजे बावजूद बि जेका आदमशुमारी सिंधियुनि जी रिकॉर्ड कई वई उन नतीजनि खे क़बूल करण खां इनकार कयो वियो। हिन वक़्तु बि काफ़ी सारा ख़दशा ऐं चैलेंज सिंध खे लागू आहिनि। असांजे ॿोॾि जे करे लॻभॻि 1.25 करोड़ 1.5 करोड़ माण्हू असांजो दरपदर थी वियो आहे। उन्हनि जा ॻोठ ढही विया आहिनि, उन्हनि जो सभु कुझु लुड़ी वियो आहे ऐं उहे सभु माण्हू छिड़ वछिड़ थी विया आहिनि। के किथे वेठा आहिनि, के जबल जे पासे में वेठा आहिनि, के जबल ते चढ़ी विया आहिनि, के असांजा बलोचिस्तान में माण्हू विया आहिनि, के मुख़्तलिफ़ शहरनि में दरपदर आहिनि, के कैंपुनि में वेठा आहिनि, के अञा ताईं बेयार मददगार बेसहारा लॻा वेठा आहिनि। उन्हनि सभिनी माण्हुनि जी ॻणप वरी बि रहिजण जो ख़तरो आहे। पर तंहिंजे बावजूद बि असां इहो चाहियूं था त सिंध जे माण्हुनि में हिकिड़ी सुजागी पैदा करे हुननि खे आदमशुमारी जी अहमियत खां वाक़ुफ़ु कराइजे। छो त
हिन नाणे जा जेका बजेट मुल्क जी मुक़ररु थींदी आहे जंहिंजो तालुक़ु सिधो सो तरक़ी सां हूंदो आहे ऐं नौकरियुनि जी कोटा आहे, तरक़ियाती कम आहिनि, स्कूल आहिनि, तइलीमी बजेट आहे, ॿियूं सारियूं खोड़ सारियूं जेके शयूं आहिनि उहे डायरेक्ट हिते जेका विरासत थिए थी उहा आदमशुमारी जी बुनियाद ते थिए थी। उन करे असांजा माण्हू जेतिरो वधीक मतिलबु सही तरीक़े सां को बि माण्हू न रहंदो त उहो हिसो पती सिंध खे पंहिंजो मिली सघंदो। उन करे हीउ वॾो नाज़ुक मसइलो आहे, उन में वॾी हिकिड़ी सुजाॻी जी ज़रूरत आहे ऐं असांखे ख़ुशी आहे त अॼु इंडस पीपल्स फोरम जे तरफ़ खां सिंधी क़ौम परस्तनि खे, समाजी धुरनि खे, मज़हबी जमायतनि खे ऐं ॿियनि सिंध जे हर दर्द रखंदड़ माण्हू खे गॾु करे हिकु जाइ ते विहारियो आहे ऐं माशाअल्लाह उहे उन्हनि वॾी पंहिंजी फ़राख़दिली जो मुज़ाहिरो करे जेका बि धुर जिथे बि वेठल आहे, भली पोइ हुकुमरान धुर वेठल हुजे, जेकॾहिं हिन आदमशुमारी जे मसइले ते सिंसियर आहे ऐं सिंधी माण्हुनि जी ख़िदमत जो हुननि वटि अहसासु आहे ऐं चाहिनि था त सिंधी माण्हू हिन ॻण पखों न रहिजनि, त पोइ जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे दूरि करिणो पवंदो। जेके माण्हू ॿोॾ जे दौरान सख़्तु मुतासिर थिया आहिनि उन्हनि जी ॻणप खे यकीनी बणाइण जे लाइ उपाउ वठणा पवंदा। तव्हां हिकु ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी उन पंहिंजी इब्तिदाई गुफ़्तगू में सिंध खे मुख़्तलिफ़ जेको आहे उनजा जेके जोग्राफिकली जेके मुख़्तलिफ़ हिसा आहिनि, जीअं थर जी तव्हां ॻाल्हि कई, कोहिस्तान ऐं काछे जी तव्हां ॻाल्हि कई, सिंध जो जेको हिकिड़ो कच्छ जी तव्हां ॻाल्हि कई, उनखां पोइ जेके सिंध जी हिकिड़ी पॉपुलेशन जेका आहे जेका माहीगीरी जे करे ढंढनि तलाउनि ढोरनि ऐं पंहिंजे समुंड जे अंदरि ॿेटनि में रहे थी। हाणे इहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि जोग्राफिकल कंडीशन्स में रहंदड़ माण्हू जेके आहिनि उन्हनि जी ॻणप जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जी स्ट्रेटजीस ऐं हिकमत अमलियूं खपनि। थर जी जीअं तव्हां चओ था त ॻणप सही नथी थिए, थर जे अंदरि हिन भेरे सही ॻणप कराइण जे लाइ छा तरीक़ेकार हूंदो सियासी पार्टियुनि वटि या GSM क़ौमी महाज़ वटि, उन हवाले सां छा पॉलिसी आहे? आउं त चवां थो त क़ौम परस्त पार्टियूं भरपूर हिसो वठंदी। जिन जिन जमायतुनि जा कारकुन थरनि जे अंदरि मौजूदु आहिनि, उन्हनि इलाइक़नि जा वर्कर आहिनि, उहे असांखे वॾो कमु ॾेई सघनि था। ॿियो थर जूं जेके मुस्तक़िल सियासत करण वारा दोस्त आहिनि उहे बि सभु असांजा पंहिंजा आहिनि। उन्हनि सभिनी ते भार रखिबो, उन्हनि सभिनी खां सहकार वठिबो। उते जो लोकल समाजी वर्कर आहे, सियासी वर्कर आहे, पॉलिटिकल वर्कर आहे, उतां जा मुक़ामी माण्हू आहिनि, उन्हनि ताईं जेकॾहिं पहुची ऐं उन्हनि खे इन आदमशुमारी जी अहमियत खां जेकॾहिं असां वाक़ुफ़ु कराईंदासीं त मूंखे यकीन आहे त को बि थरियो न रहंदो। छो त थर में रहंदड़ माण्हूअ खे इहा ख़बर आहे त किथे किथे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में आबादी आहे, ॻोठ आहिनि, खूह आहिनि ऐं उते ज़्यादातर तड़नि ते ऐं खूहनि ते जेका आहे माण्हुनि जी आबादी आहे। ऐं चवां थो थरियो माण्हू थर जे हिकु हिकु इंच खां वाक़ुफ़ु आहे। उन्हनि सभिनी माण्हुनि वटि जेकॾहिं पहुची असां उन खां सहकार वठंदासीं ऐं उनखे हिन शइ जी अहमियत खां वाक़ुफ़ु कराईंदासीं त मूंखे यकीन आहे त उहे माण्हू असां सां सहकार बि कंदा। थर में फ़र्ज़ु कयो अरबाब वेठा आहिनि, उहे बि असां सां मुकमिल सहकार करण जे लाइ तयारु थी वेंदा। उहे बि सिंध जा हुआ आहिनि, छो त ही सियासत खां हटी करे ही एजेंडा आहे। हिन में कंहिंजी बि सियासी एजेंडा या कंहिं नज़रे जी प्रचार या कंहिं वोट वठण जो ख़्यालु हिते कोन्हे को। हिते इहो आहे त असां पंहिंजी क़ौम जी सही तरह पॉपुलेशन करायूं, उन्हनि जा जेके अंग अखर असां रजिस्टर करायूं। कोहिस्तान ऐं काछे वारनि इलाइक़नि जे लाइ छा हिकमत अमली हूंदी, जेके जाबलू इलाइक़ा आहिनि जिते त काफ़ी माण्हू वञी नथा सघनि, जेको आहे पंहिंजो जबल करे? उते बि दिक़तूं जिथे किथे मौजूदु आहिनि, पर असांजा काशे में बि यूनिट्स आहिनि, उते बि असांजा माण्हू आहिनि, उते समाजी वर्कर बि आहिनि, उते सियासी वर्कर बि आहिनि, उतां जा राजूणी माण्हू बि आहिनि, उतां जूं बिरादरियुनि जा चङा बि आहिनि। उते मतिलबु हर मकतब फ़िक्र जो माण्हू रहे थो। जेकॾहिं असां पंहिंजे हिन जेको सियासी कमु खयों आहे माण्हुनि में अवेयरनेस पैदा करण जो, जेकॾहिं असांजूं टीमूं उन्हनि माण्हुनि ताईं पहुचाईंदियूं, जागरता मुहिम असां हलाईंदासीं ऐं उन्हनि खे इन शइ जी अहमियत खां वाक़ुफ़ु कंदासीं
ऐं माशाअल्लाह असांजी अॼु प्रिंट मीडिया हुजे या इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे उहा एतिरी फॉल थी चुकी आहे जेकॾहिं उहा पंहिंजो किरदारु जीअं अॼु सियासी जमायतूं पंहिंजो किरदारु अदा करण जे लाइ आमादा थी वियूं आहिनि ऐं असांखे इहा उमेद आहे त सिंध टीवी त हिन कम में हिकिड़ो वॾो हथु विधो आहे ऐं ॿिया जेके असांजा मीडिया जा चैनल्स आहिनि उन्हनि खे बि असां हथ ॿधी जेको आहे सो अर्ज़ु कंदासीं त हिकिड़ी जाइ ते वेही करे हिन 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 जेके हिकिड़े तारीख़ी ऐं हिकिड़ो जंहिंजो तालुक़ु सिधो सो क़ौम जे बका ऐं वजूद सां रखे थो ऐं जेको असां दुनिया खे ॾेखारे ॿुधाए सघूं था त असां पंहिंजे धरती में हेतिरे वॾे तइदाद में मौजूदु आहियूं त उन में असां बहितर किरदारु अदा करे सघूं था। कचो जेको आहे उते अमन अमान जी ख़राबु सूरत हाल आहे, उते न्यूमरेटर जेके ॻणप वारो जेको अमलो आहे उनखे वेंदे भउ थिए थो ऐं तमामु जेको आहे हिकिड़ा पंहिंजो हिननि में जेको आहे टिड़ियल पखिड़ियल आबादियूं आहिनि। कचे जी सूरत हाल में तव्हां कीअं था ॾिसो त कचे जी मिसाल तौरु इन सूरत हाल में जिते आम तरह पुलिस जूं गाॾियूं बि चवनि था त उते जेको आहे वञण खां क़िबाइन थियनि थियूं, उते कीअं वेंदा इहे माण्हू? उहो माण्हुनि में बिल्कुलु वाक़ई थोरी दिक़त आहे, पर हीउ हिकिड़ो अहिड़ो कमु आहे जो जेकॾहिं कचे जे माण्हुनि खे या उते जेकॾहिं अमन अमान जे हवाले सां मैटर आहे त उहे हरू भरू चवंदा न सिंधी माण्हुनि जूं हिकिड़ियूं रवायतूं आहिनि। हिंदू माण्हू तॾे ते आहे या पंहिंजे तॾे ते ईंदो आहे केरु माण्हू उनखे माण्हू खून हूंदा आहिनि बि बख़्शे छॾींदा आहिनि। को असां को कंहिंजा ॾोही त न आहियूं, असीं त हिन समाज जो हिसो आहियूं। इहे वगिड़ियल समाज जो तालुक़ु बि सिंध सां आहे ऐं सिंध जे माण्हुनि में भली कहिड़ो बि खणी उन जे मथां इल्ज़ाम असां हणूं, पर रवायतूं असांजूं जेके आहिनि उहे असांखे ॿुधाइनि थियूं त तॾे आहे हिते या हिन चङे कम में जेकॾहिं असां कचे में बि वेंदासीं, पर चवंदा न आहिनि त नेक कम में जेकॾहिं तकलीफ़ मिली थी वञे त उहा असांखे सहणी पवंदी। अहिड़ी ॻाल्हि न आहे त को सिंध का गिदड़नि खाधी आहे या सिंध जे अंदरि असां किथे बि कंहिं जाइ ते नथा वञी सघूं। हे त फोर्सिस जा आम माण्हू हिकिड़ो बहानो बि बणाइनि पिया। अहिड़ी ॻाल्हि न आहे, क्रिमिनल पके ते बि आहिनि, कचे ते बि आहिनि। तव्हां ॾिसो त वॾनि शहरनि में ॾोह नथा थियनि। हेॾो इंटरनेशनल शहर लॻो पियो आहे कराची, उते एॾी खूनरेज़ी, क़त्लेआम, माण्हू मरनि पिया, अगवा थियनि पिया, भत्ता वठनि पिया। इहो बि त झंगल आहे न। त आउं सम्झां थो असांजो कचो जेको आहे सो कचे जूं पंहिंजूं पंहिंजूं हिकिड़ियूं रवायतूं आहिनि। उतां जा वॾा माण्हू महिमान नवाज़ आहिनि, पंहिंजे तारीख़ी क़दरनि जा जेके आहिनि से अमीन आहिनि ऐं उहे घटि में घटि हीउ त सवाब जो कमु आहे। इन जो तालुक़ु त उन्हनि कचे में रहंदड़ माण्हुनि सां बि जुड़े थो त सिंध में जेकॾहिं तरक़ी ईंदी, भलाई थींदी, ख़ुशहाली ईंदी, सिंध जे माण्हुनि खे वधीक रिलीफ मिलंदो त मां सम्झां थो कचे जो माण्हू कंहिं बि हवाले सां असांखे रजिस्ट न कंदो। कबीलाई तकरार जेके आहिनि, कबीलाई तकरारनि जे करे बि चवनि था त माण्हू जेके आहिनि हिकिड़नि इलाही पंहिंजो कबीलनि जा माण्हू, छाकाणि कबीलाई तकरार जन कबीलनि जे विच में थियनि था, उहे गॾु रहनि था, हुनजा ॻोठ हिक ॿिए सां ॼण चओ त मिलियल रहनि था। हिकिड़े कबीले जो जेको ॻणप वारो अमलो आहे उहो ॿिए कबीले जे ॻोठ में वञी नथो सघे। अहिड़ी सूरत हाल अहिड़ी सूरत हाल कोन्हे को। असां कबीलनि में जिन जा पाण में वॾा वॾा तकरार आहिनि ऐं बिल्कुलु उते इहा रवायत आहे त जिन जो ॻोठ हुजे, फ़र्ज़ु कयो कंहिं कबीले जो ॻोठ आहे, उन ॻोठ में जेको बि माण्हू वेंदो आहे ऐं कबीले जा माण्हू सभु उन्हनि खे इज़त ॾींदा आहिनि। असां मिंथ मेड़ फ़र्ज़ु कयो काफ़िला वठी वेंदा आहियूं, असांजी एॾी इज़त भरी आजियां कंदा आहिनि जो सभु माण्हू नंढा वॾा ॿार सभु उते ओताकनि में अची गॾु थींदा आहिनि। असांखां ख़बरूं चारूं वठंदा आहिनि, बाबा कीअं आया हो, कहिड़ो हाल अहिवाल आहे, मोट में सहकार में असांखे यकीन ॾियारींदा आहिनि। पोइ कहिड़े बि हवाले सां जेकॾहिं मेड मिंथ जे हवाले सां वेंदा आहियूं त बाबा सुलह जे लाइ तव्हां राज़ी थियो त उन जे मुतलिक़ पंहिंजी हिकिड़ी इज़त वारी ऐं पंहिंजे तॾे बुकिंग 25,000 रुपयनि खां ऐं महाना किस्त 5,500 रुपयनि खां। पंहिंजे पैसनि जी सही सीड़पकारी कयो, पंहिंजे प्यारनि खे अमन वारी बस्ती में आबाद कयो। इंडस पैराडाइज हाउसिंग स्कीम। हेड ऑफिस अलनूर हाइट्स, मेन जामशोरो रोड, हैदराबाद। जो मान ऐं शान रखंदे अहिड़ी हिकिड़ी वॾी ॻाल्हि कंदा आहिनि जेका शइ असांजे ख़मीरनि में शुमार आहे। जेको आहे सो मां नथो सम्झां त कबीलाई झेड़नि जा जेके ॻोठ पाण में विढ़ियल आहिनि उहे हिन आदमशुमारी वारे मसइले ते का मज़ाहिमत कंदा, पाण वधीक सहकार कंदा ऐं उहे चाहींदा त असांजे ॻोठ जो को माण्हू जा कंहिं बि हवाले सां रहिजी न वञे। मां नथो सम्झां त सिंध जो को ॻोठ जंहिंजा पाण में कबीलाई तकरार जा झेड़ा हुजनि उहे अहिड़े तरह सां अमले खे रोकनि या माण्हुनि जी मज़ाहिमत कनि
या उन्हनि खे तकलीफ़ ॾियनि ऐं नथो सम्झां। असांजी हिन भेरे इहा कोशिशि हूंदी पीपल्स पार्टी बि जेकॾहिं सहकार जो हथु क़ौम परस्तनि ॾांहुं वधायो आहे त असां कोशिशि कंदासीं त जिथे जिथे ॾुखियायूं पेश आहिनि उते वञी माण्हुनि सां मिली अॻुवाट असां अहिड़ो माहौल तयारु कंदासीं ऐं जेके आदमशुमारी अमले वारा माण्हू हूंदा उन्हनि सां पंहिंजा सियासी कारकुन असां उन्हनि खे ॾींदासीं, उन्हनि जो तहफ़ुज़ बि कंदासीं, उनजो बचाव बि कंदासीं त जीअं हुननि खे ॻणप में आसानी थिए। वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी अची गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था छाकाणि त काफ़ी इशूज़ अहिड़ा आहिनि जेके जन ते मां चाहींदुसि त आदमशुमारी जे हवाले सां तव्हां सां गुफ़्तगू। वेलकम बैक नाज़रीन, अचत प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं, गुफ़्तगू कयूं था GSM क़ौमी महाज़ मरकज़ी चेयरमैन बशीर ख़ान कुरैशी सां। आदमशुमारी जे हवाले सां गुफ़्तगू हली पिए, अचो त उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी बशीर ख़ान, पर इहे सभु ॻाल्हियूं रिवायतूं असांजो बिल्कुलु पंहिंजी जाइ ते उहे आहिनि, पर तंहिं हूंदे बि तव्हां नथा सम्झो त कचे में ऐं ट्राइबल फ्यूड्स जिते जेके क़बीलाई तकरार आहिनि उते असांखे के प्रॉब्लम्स बि थींदा? न, प्रॉब्लम्स हाणे थोरा घणा जेकॾहिं पेश ईंदा बि सही त उन्हनि खे फेस कंदासीं, छो त मूंखे जेतिरे क़दुरु यकीन आहे त सिंध जो माण्हू सिंध जे काज़ जे लाइ, सिंध जे बुनियादी मसइलनि जे लाइ कंहिं बि हवाले सां रजिस्टेंस कोन कंदो। ऐं ख़सूसन ॿेलनि जी जेका पोज़ीशन आहे उते मिसाल धाड़ेल खणी आहिनि या बासर माण्हू आहिनि या के धुरियूं चवंदियूं त अहिड़े क़िस्म जी न थिए, पर मां सम्झां थो को बि सिंध जो ॼाओ भली कहिड़ी बि जमायत सां हुजे, कहिड़े बि फ़र्क़े सां हुजे, कहिड़े बि पेशे सां तालुक रखंदड़ हुजे, उहो सिंध जे जॾहिं बका जो सुवालु ईंदो त उहो माण्हू घटि में घटि कंहिं बि हवाले सां मज़ाहिमत न कंदो। ख़सूसन ॿेले में वेठल माण्हू, हर गैरतमंद माण्हू, हर बाशऊर माण्हू, पोइ भली कचे में रहंदड़ धाड़ेल हुजे या पके जे अंदरि केरु अहिड़े क़िस्म जूं कारवायूं कंदड़ हुजे, असां उन्हनि सभिनी खे इहा अपील कंदासीं, ख़सूसन कचे जे माण्हुनि खे ऐं थर जे जेको आहे सो रहवासियुनि पंहिंजनि प्यारनि ऐं भाइरनि खे जेको आहे सो जिन जेके अहिड़ी थर जी ज़िंदगी गुज़ारनि पिया जो उन्हनि जे ज़िंदगी ते अखियुनि मां लुड़क वेही था वञनि त कॾहिं उन्हनि वटि पाणी कोन्हे, को बरसाति पए थी त हू पंहिंजे बचनि जा 4 कणा गॾु करे सघनि था ऐं अहिड़ी हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारनि पिया। ऐं उन्हनि मारवड़नि खे बि आउं अपील कंदुसि ऐं आउं काशे जे माण्हुनि खे बि अपील कंदुसि त आदमशुमारी वारे मरहले सां मुकमिल सहकार कनि ऐं मुकमिल उन्हनि जी महिमान नवाज़ी कनि, उन्हनि जो आदुर्भाव कनि ऐं उन्हनि खे हिन कम में का बि रुकावट न विझनि। ऐं इहो सिंध जे सभिनी घण घुरनि खे, सभिनी ईअं चइजे ॾाढनि मुड़ुसनि खे, सभिनी सरदारनि खे, सभिनी चङनि मुड़ुसनि खे, सभिनी राज जे वॾड़नि खे आउं इहा अपील कंदुसि त हिन आदमशुमारी वारे मसइले में मुकमिल तरह सां अमले सां, सियासी कारकुननि सां एतिरो त हिकिड़ो पंहिंजाइप वारो ताउन कनि त जीअं सिंध पंहिंजो घरु आहे ईअं पोइ कचो बि घरु आहे, त थर बि असांजो घरु आहे, त काशो बि घरु आहे, त लाड़ बि असांजो घरु आहे, मलीर बि असांजो घरु आहे। ईअं घर जीअं जेको आहे सो पंहिंजो माण्हू पंहिंजो घरु ॻणप खां रहायूं न। माहीगिरी जे करे हिकिड़ो वॾो हिसो असांजो ॿेड़ियुनि में रहे थो, ढंढुनि में रहे थो, के पंहिंजो ॿेटनि ते रहनि था, के समुंड में रहनि था, के पंहिंजो उहे माण्हू सदाई मिसाल तौरु आमले खे इहे सहूलियतूं न हूंदियूं आहिनि त उन्हनि खे ॿेड़ियूं हुजनि जो उहे वञनि अंदरि ॿेटनि ताईं ऐं जेको ख़ुदि ॿेड़ियुनि में जेके माण्हू रहनि था, इहे माण्हू कीअं ॻणे सघिजा? छाकाणि त मां कुझु ॾींहं पहिरियों जॾहिं मोहम्मद अली शाह जेको पाकिस्तान फिशर फोरम वारनि जो जेको आहे मोहम्मद साहब, उन सां मूं ॻाल्हायो पिया त हुन चयो त 30 लख खनि आबादी आहे जंहिंमां 10 लख खनि रजिस्टर थींदी आहे, 20 लख माण्हू जेके आहिनि उहे माहीगिरी जे धंधे सां लाॻापियल जेके बि सिंधी माण्हू उन्हनि जी ॻणप न थी सघंदी आहे। हा बिल्कुलु, इहो पंहिंजी जाइ ते सुवालु आहे त असांजा वीचारा माहीगीर जो घर बि ॿेड़ी हूंदी आहे, घर जा हड़ सामान उनजो रद पचा जो मतिलबु उनजो घरु सॼो ॿेड़ी हूंदो आहे। पोइ उहे वीचारा सदाई समुंड में कंहिं पासे निकितल हूंदा आहिनि ऐं वाक़ई 30 खां 35 पर अञा बि थी सघे थो वधीक 40 लख माण्हू असांजा सामूंडी पटी ते
समुंड में ॿेड़नि में रहनि था जेको आहे सो उन में ख़सूसन असांजा साईं शफ़ी मोहम्मद शाह ॼामोट साहिब जन आहिनि, असांजा फिशर फोक जा असांजा साईं मोहम्मद अली शाह आहे, ॿियूं माहीगीरनि जूं ॿियूं तंज़ीमूं आहिनि, ॿिया माहीगीर अहिड़ा आहिनि जिन जा ख़ुदि कई जेके आहिनि से ॿेड़ा आहिनि, खोड़ सारा माण्हू आहिनि असांजा, उन्हनि सभिनी जो सहकार जेकॾहिं असां वठूं ऐं असां प्रोपेगंडा कयूं उन्हनि ताईं पहुचण में, ऐं उहो अमलो ज़रूरु टाइम वठंदो, पर जेकॾहिं चवंदा न आहिनि त मोहबत रखी मन में रंधा रोड़िया जन तन जो सराफन अण तोड़ियो अघी वियो। जेकॾहिं असां मोहबत जे ऐं जोश जे जज़्बे सां हिकिड़ो नेक कमु पंहिंजे हथ में खणी ऐं उन खे इबादत जो दर्जो ॾेई जेकॾहिं असां हिकिड़ी सवाब ख़ातिर त बाबा सिंधी माण्हुनि खे पंहिंजो उहो जाइज़ हिसो मिले जेको आहे सो उहो ॾियारण जे लाइ असां जेकॾहिं लगातार कोशिशि कंदासीं त का बि शइ नामुमकिन न आहे। बोर्ड जेको आहे 1 करोड़ माण्हू जेका आहिनि उहे पंहिंजा मागनि मकाननि तां जेको आहे उहो पंहिंजो लॾ प्लान करण ते मजबूर थिया, चङो अंग उन्हनि जो वापसि पंहिंजनि इलाइक़नि में पहुची वियो आहे, पर अञा बि काफ़ी माण्हू पंहिंजनि इलाइक़नि में न पहुची सघिया आहिनि, उन्हनि जा घर लुड़ी विया आहिनि, हे तर लुड़ी विया आहिनि। हाणे उहे बोर्ड मुतासिर जेके अञा ताईं पंहिंजे कखनि ऐं हुननि खां परे जेको आहे पंहिंजो हिकिड़नि कैंपुनि में या किथे पंहिंजो जेको आहे बंधनि ते अञा ताईं वेठल आहिनि, उन्हनि जी ॻणप जे लाइ कीअं थींदो, मतिलबु उन जे लाइ छा हिकमत? उन खे गवर्नमेंट जे मथां दबाव विझणो पवंदो त उहे एतिरियूं बोर्ड आदमशुमारी वारे अमले खे एतिरियूं फैसिलिटीज़ मुहैया करे जो उहे माण्हू उते पहुचण में आसानी सां उते पहुची सघनि। माण्हू दरपदर आहिनि या त हुकूमत उन्हनि सभिनी माण्हुनि खे घुराए पंहिंजे ॻोठनि में पंहिंजनि इलाइक़नि में भली तंबू हणी वेहनि, उहा सर्वे बि थी वेंदी, घरनि जी सर्वे बि थींदी। जेके माण्हू मिसाल मुंहिंजे नॉलेज में आहे त 1 लख माण्हू शदात कोट खां मथां खीथर जबर जे वट में अञा ताईं वेठा आहिनि, ऐं तव्हां इहो सॼो जबल जेकॾहिं शदात कोट खां शुरू थियो थो वेंदे अची असांजे थाणे बूला खाना ताईं अची लॻे थो पियो जेको आहे सो, ऐं इहा सॼी आबादी तक़रीबन 5-10-15 लख माण्हू असांजा जेके आहिनि से अॼु बि पंहिंजे माल मता सां गॾु उते पहाड़नि जे दामन में, पहाड़नि ते ओसे पासे में वसंदनि में उते पंहिंजा आरज़ी ॻोठ ठाहे वेठा आहिनि। उते जेकॾहिं अमलो छो त उते सवारी बि कोन्हे, उते रस्तो बि कोन्हे को, ऐं उते जेकॾहिं असां उनखे सवारी जो इंतज़ाम करे ॾियूं, वॾियूं 4 व्हील गाॾियूं हुजनि या उन्हनि खे पहुचाइण जा ॿिया इंतज़ाम हुजनि, या उठ आहिनि या घोड़ा आहिनि या अहिड़े क़िस्म जो हुननि खे माहौल ठाहे ॾिजे, कन्वेंस जो प्रॉब्लम हुनजो हल करे ॾिजे त असां उते पहुची सघूं था। उहो भार सरकार खे खणणो पवंदो। सरकार जेकॾहिं वाकई सिंसियर आहे त बाबा को बि माण्हू न रहे ऐं दावा बि कई अथऊं, असांखे इन दावनि में ख़दशा आहिनि पर असां उनजो इज़हार नथा कयूं। हिकिड़ो माण्हू चङे कम में जेकॾहिं ॻाल्हि करे, हथ वंडाइण जी ॻाल्हि करे थो त असांखे उहा क़बूल करणु खपे ऐं असांखे उन्हनि खे प्रैक्टिस में परखणु खपे। प्रैक्टिस में हिन कम में असांजो केतिरो सहकार ऐं असां सां केतिरी जेका आहे सा उहा हमदर्दी कनि था, त उहा अमल मां ज़ाहिर थी पवंदी। जेकॾहिं सरकार जे मथां प्रेशर असांजो लगातार हुजणु खपे ऐं सरकार खां इहा डिमांड कंदा रहूं त उन सभिनी माण्हुनि जी ॻणप यकीनी थी सघे थी। कराची जे अंदरि नोगो एरियाज़ ठहियल आहिनि ऐं हिकिड़ी वार लाइक सिचुएशन आहे, हिकिड़ी पुलिट रोज़ जेको आहे टारगेट किलिंग जे करे माण्हू मारण जो सिलसिलो हले थो पियो, ख़ौफ़ आहे, केतिरनि इलाइक़नि में माण्हू वञी नथा सघनि, उते कीअं आदमशुमारी थींदी? हा, उते आदमशुमारी बिल्कुलु मसइलो आहे। हिकिड़ा एरिया अहिड़ा आहिनि जेके उन्हनि मख़सूस पंहिंजे लाइ करे छॾिया आहिनि जिते आम माण्हू इंटर नथो थी सघे जेको आहे। उते जे हवाले सां उहे उतां जूं रहंदड़ जेके धुरियूं आहिनि उहे हुकूमत जूं इतिहादी बि आहिनि। ॿई जेके धुरियूं आहिनि, मिसाल उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजनि, ANP आहे जेको आहे सो, उन्हनि खे इन शइ जो पाबंद कजे, छो त इहे माहौल जे ख़राब करण जा ज़िम्मेवार इहे आहिनि। ॿियूं जेके धुरियूं आहिनि उहे त वीचारियूं सभु अमन पसंदि आहिनि, उहे सभु
विढ़नि पाण में था शिकार उहे असां सभु थियूं था पिया जेको असां त चऊं था त असांजी अमुन जी मोहबत जी धरती आहे हिते हथ वठी हितां जे लोकल माण्हुनि में हिरास पैदा करे असांखे ॼण शहर छॾण ते मजबूर पिया कनि अहिड़ी हिकिड़ी सूरत हाल हुननि पैदा कई आहे पर जेको धरती धणी हज़ारे सालनि खां हिन खिते ते आबाद आहे उहो पंहिंजो वतन छॾे न वेंदो पंहिंजो साह ॾींदो पंहिंजो सिर कुर्बान कंदो पर पंहिंजी धरती न छॾींदो इहा ॻाल्हि हुननि खे ज़हन में रखणु खपे ऐं इहा ॻाल्हि बि रखणु खपे त सिंधी माण्हू असां बुनियादी तरह सेक्युलर माण्हू आहियूं मोहबत करण वारा माण्हू आहियूं तशदुद असांजे ख़मीर में ई शुमार कोन्हे को हू तशदुद जी राह वठाइण जे लाइ असांखे मजबूर ज़रूरु कनि था पर असां हिन वक़्तु इन्हनि शयुनि खे रोकियो वेठा आहियूं हाणे उन में जिते जेके धुरियूं जिन जिन इलाइक़नि ते कंट्रोल कयूं वेठियूं आहिनि हुकूमत उन्हनि खे पाबंद करे त हू उते सही ॻण पकड़ाइनि थिए ईअं पियो त उन्हनि इलाइक़नि में जेके असांजा सिंधी माण्हू रहनि था जेके असांजा मेमण रहनि था असांजा कशी रहनि था असांजा गुजराती माण्हू रहनि था पिया उहे सभु सिंधी आहिनि सभु समा आहिनि ऐं अहिड़ी तरह सां संगार रहनि था अहिड़ी तरह सूमरा रहनि था ऐं सभई ज़ातियूं आहिनि सिंध जूं जेके ईअं शहर जे इन्हनि अहिड़नि इलाइक़नि में ॼण रहनि पियूं रहाइश पज़ीर आहिनि पोइ हाणे हू उते उन्हनि माण्हुनि सां कहिड़ो रवैयो आहे उहो त जुदा हिकिड़ी डिबेट आहे जेको आहे सो पर असां चऊं था त उहे माण्हू सभु सिंधी आहिनि उन्हनि खे प्रेशराइज़ कयो थो वञे असांखे इहा बि इंफॉर्मेशन्स आहिनि त उन्हनि माण्हुनि खां अॻुवाट कार्ड वरिता विया आहिनि ऐं उहे कार्ड हुननि पाण वटि रखिया आहिनि उन जूं लिस्टूं ठाहियूं वेठा आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि खे ज़बरदस्ती सिंधी माण्हुनि खे धारी ॿोली या ॿिए हवाले सां उनखे लिखण ते मजबूर कयो थो वञे त अहिड़नि नाज़ुक शयुनि ते सरकार खे स्टैंड वठिणो पवंदो जेकॾहिं न वठंदा त उन्हनि माण्हुनि सां ज़बरदस्ती थी वेंदी त पोइ इन्हनि मसइलनि ते माहौल ख़राब बि थी सघे थो जेको आहे सो उन करे सरकार अहिड़ो पाण ॿुधाए या पंहिंजे फोर्सिस जे थ्रू उन्हनि जी ॻणप खे यकीनी आणे वक़फ़ो वठूं था वक़फ़े खां पोइ मोटी अची कराची जी सूरत हाल ते मां तव्हां सां वधीक ॻाल्हाइणु चाहींदुसि पर वक़फ़े